नाज़रीन, शिकारपुर के सीनियर सियासतदान नेशनल पीपल्स पार्टी सिंध के सदर ऐं अॻूणे MNA डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई वफ़ाक़ी बजट के रद्द कंदे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जी पेश कयल बजट आम माण्हूअ जी पहुच खां तमामु परे आहे, जंहिंमें आम माण्हूअ जी बुनियादी सहूलियतुनि खे मुकमल तौर नज़रअंदाज़ कयो वियो आहे। इन वधीक चयो त बजट मुल्क जी तारीख़ जी बदतरीन साबित थी आहे, जंहिंमें ॿारनि जी तालीम, सिहत, जदीद टेक्नोलॉजी, इस्पताल ऐं ज़रई ज़मीन जे मुकमल तौर नज़रअंदाज़ कयो वियो आहे। डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई चयो त वफ़ाक़ी हुकूमत पारां पेश कयल बजट में तरक़ियाती सुधारा आणण लाइ कंहिं बि वॾी मार्केट समेत नंढी वॾी मार्केट, रसाई ऐं रोडनि रस्तनि जी का बि स्कीम न रखी वई आहे। इहा सरासर नाजाइज़ी आहे। इन वधीक चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी करप्शन ख़त्म करण वारो ख़्वाबु 2 सालनि खां ख़्वाबु ई सम्झां थो। संदसि वधीक चवणु हुयो त जेकॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी खे सियासत करणु ॾिनी वई त हू मुस्तक़बिल जो सुठो सियासतदान साबित थींदो।